मोर्चो आहे उन मोर्चे ते बीठा आहियूं जेको ज़मीन खां तक़रीबन 100 फुट तक़रीबन मथे आहे, 100 फुट मथे आहे, जेको सॼे शहर खे बि ॾेखारे पियो। पाण हिते शहर जो नज़ारो बि ॾिसूं पिया। हीअ जेको ओमो जे भरिसां हीअ पंहिंजो रखियलु आहे, तोप रखियलु आहे, उन दौर जो हिन खे गोलो ऐं बम गोलो चयो वेंदो हो। सो हिन जो जेको मुंहुं आहे उहो सिधो जेको ॿाहिरि आहे ऐं उन जे अंदरि हीअ जेको आहे तक़रीबन ईअं सम्झो त 1.5 फुट खां 1.5 फुट तक़रीबन आहे अलाहिन चल जो। ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते ॿाहिरि जेको निकिरे थो 8 इंच रहे थो। हिन जो इहो ॿुधायो वञे थो त हिन खे बारूद सां भरींदा हुआ। बारूद खां भरण खां पोइ हीअ जेको मुंहिंजे साम्हूं आहे सो हिन में इहो सुराख आहे। इन सुराख खां हिन खे मसालो विझी ऐं हिन खे जेको ढकणंदा हुआ उन जे करे हीअ फेर थींदो हो। ऐं हिन किले जे अंदरि हीअ मुंहिंजे साम्हूं जेको आहे त तक़रीबन जेके आहिनि त 7 अहिड़ा ई हीअ तोप रखियल आहिनि जेको हिन किले जी हिफ़ाज़त जे लाइ उन दौर में रखियल हूंदा हुआ। हीअ सन सुमरन जो जेको दौरु आहे उन सुमरन जे दौर जूं शयूं जेके रखियल आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां जेको किले जे अंदरि मौजूदु आहियूं ऐं हिते जेको गर्मी जे सबबु हिते तमामु माण्हुनि जी रफ़्तो आमद जेका तमामु घटि आहे, छो त हिते तमामु गर्मी ऐं ॿियो जेको माण्हू न आहिनि निकिता ऐं ॿियो लॉकडाउन जे हवाले सां बि इहो ॿुधायो पियो वञे त जेको सो अंदरि किले जो कम बि जारी आहे। हिन जे करे माण्हू जी तमामु घटि आहे ऐं असां बि हिते पहुतासीं त जेको सो इजाज़त वठी ऐं उन खां पोइ अंदरि आयासीं ऐं हितां जी इंतिज़ामिया जी वॾी महिरबानी असांखे अंदरि हितां जे किले जो विज़िट करणु ॾिनो ऐं असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं उमरकोट जी इंतिज़ामिया जी। असांजी प्यारी हुई उन मज़ा ही जेको आहे सो अमरकोट जो किलो जेको आहे सो उमर नाले सुमरो उन बादशाह जे नाले सां आहे। अॼु बि जेको आहे सो हिते हिन अमरकोट जे शहर मंझि हिते अमरकोट शहर ऐं अमरकोट किले जे नाले सां ॼातो ई सुञातो वञे थो। अमरकोट किलो पहिरियों त तक़रीबन 4 साल अॻु में तमामु हिन जूं दीवारूं वग़ैरह खंडर बणिजी वियूं हुयूं। हींअर वरी जेको आहे सो जीअं सैयद सरदार अली शाह जेको आहे सो हिन किले खे पोइते जेको आहे सो वापसी मेंटेन कयो आहे। हिन किले जी बजट रखाई आहे। उन खां पोइ जेका आहे हींअर मरमत जो कमु हले पियो अञा मरमत जो कमु जारी आहे। हिन पासे जेको आहे सो थर नाले सां म्यूज़ियम ठाहियो आहे। थर नाले सां म्यूज़ियम ठाहियो आहे। अवां हलो उॾा बि विज़िट कंदासीं। उते बि जेको आहे सो कुझु जेके आहिनि से हिते जेको अमरकोट जी तारीख़ी शयूं जेके बि तारीख़ी पुराणियूं शयूं आहिनि उहे उते रखियल आहिनि। किताब आहिनि या जेके पत्थर हिन में जा पुराणा मिलिया हुआ, जेके बि क़दीमी शयूं हितां मिलियल आहिनि ऐं जेके थर जूं जेके रवायती शयूं हुयूं जेके इस्तेमालु रोज़मर्रा में इस्तेमालु थींदियूं हुयूं उहे शयूं हिते मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि खे ॾिसो या मां उन्हनि ते रिसर्च मां पंहिंजे हिसाब सां कयो त हिते जेको आहे सो हीउ किलो कीअं आहे। तव्हांजूं महिरबानियूं। मां पुठियां मारवी उन टाइम ताज़ी जावर ॿार हिते जेको आहे सो कोठे आया ऐं उमर खे बि जेको आहे सो मारवी जी वालदा जेका आहे सा गॾु खीर पीआरींदी हुई। उमर जेको आहे थंज बख़्शियल जेको भाउ हुयो, थंज शरीक भाउ हुयो ऐं उनखे बि जेको आहे सो उमर खे खीर पीआरींदी हुई ऐं मारवीअ खे बि जेको आहे सो खीर पीआरींदी। जॾहिं उमर ऑटोमेटिकली वॾो थियो त जेको आहे सो मारवीअ जी माउ पंहिंजे मागनि ते मोटी विया हलिया। जॾहिं उमर पंहिंजी बादशाही ऐं सल्तनत में आयो तॾहिं जेको आहे सो उन हुकुम कई त जेका मुंहिंजे लाइ अहिड़ी जेका आहे सा छोकिरी ॻोल्हिजो जेका मुंहिंजे बराबरी जी हुजे। मारवी जेका आहे सा उमर जी बराबरी जी इन जे लाइ हुई जो मारवी जेका आहे सा हुनजी थंज शरीक भेण हुई। हिते खणी आयो जॾहिं मारवीअ खे हिन कोट मंझि तॾहिं मारवी जेका आहे सा उमर खे जेको आहे सो चई त तूं जेको आहे सो मूंखे खणी आयो ऐं तुंहिंजी भेण आहियां। इहो थोरो लतीफ़ सरकार जो जेको आहे सो बेत आहे ऐं मूंखे जेको आहे सो हिन मञा बेत जा कुझु जेके से लफ़्ज़ जेके यादि आहिनि। बाक़ी जेको आहे लतीफ़ सरकार ते हिकिड़ो जेको आहे सो तमामु घणो रुतबो आहे ऐं असीं हिकिड़ो अञा स्टूडेंट आहियूं, शागिर्द आहियूं। असांखे एतिरी जेका आहे सा तारीख़ न आहे पर हिन तारीख़ जे हिसाब सां मारवी जेको आहे सो उमर खे चई त मां तुंहिंजी भेण आहियां, तूं मुंहिंजो भाउ आहीं। त जेको भाउ ऐं भेण जो जेको किसो आयो उहो हितां खां आयो हुयो जो हू हुनजो थंज शरीक जेका आहे सा भेण हुई। जी नाज़रीन, असां हिन किले जो विज़िट जेको आहे तमामु तेज़ी सां थोरे टाइम जे अंदरि करे वरितो। उहो उन जे करे जो लॉकडाउन आहे इंतिज़ामिया असांखे थोरे टाइम जे लाइ हिकु पर्सनल इजाज़त ॾिनी कि अवां परे खां आया आहियो ऐं अव्हांखे इजाज़त ॾियूं था ऐं उन्हनि जी महिरबानी। सो असां हिन किले में दाख़िल थियासीं। उमरकोट जो जेको किलो आहे, उमरकोट जी जेका तारीख़ आहे उहो तारीख़ आहे 1050
ईस्वी खां 1350 ईस्वी तक जेको आहे सूमरनि जो रंगारंगी हिकिड़ो दौरु रहियो, सुठो दौरु रहियो। उन दौर में जेके सूमरनि हिते उमरकोट जे हिन किले ते बादशाही कयो, 300 साल इन में गुज़री विया उन्हनि जे बादशाही खे। अॼु असां अची हिन कोट जो दौरो कयो आहे ऐं विज़िट कयो आहे। तमामु घटि मालूमात असांखे मिली सघियो, छो जो हिते विज़िटर बि कोन्हनि ऐं हिकु त गर्मी आहे ऐं मथां जेको आहे त लॉकडाउन आहे। उन जे करे असां परे खां आयासीं, उन जे करे थोरो असांखे विज़िट करण जी जेका इजाज़त मिली आहे। उन में म्यूज़ियम बि बाक़ाइदे बंदि आहे ऐं म्यूज़ियम खे बि असां पाण ॾिसी न सघियासीं ऐं जेको माना हाल हो सो अव्हां ॾिसंदड़नि जे साम्हूं पेश कयूं था। ऐं असांजे सोच टीवी टीम में जेको आहे त असांजो कैमरामैन सजाद अली ऐं मूंसां गॾु जेको साथी रिपोर्टर आहे सैयद अली हसन शाह, फारूक भंगवार, उमरकोट सोच।